नाज़रीन, सिंध के मशहूर शाइर ऐं अदीब अज़ीज़ उदासी की याद में संदसि पुटनि ऐं फ़नकार साजिद अली रिंद पारां मच कचहरी कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे आबिद हुसैन रिंद। मशहूर शाइर अदीब अज़ीज़ उदासी की याद में संदसि फर्ज़ंदन मौला बख्श रिंद ऐं साजिद अली रिंद पारां मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में शाइरनि अदीबनि फ़नकारनि ऐं ॻोठणनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में फ़नकारनि रज़ा मोहम्मद बिरोही, साजिद अली रिंद, ग़ुलाम क़ादर रिंद क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते मच कचहरी में शरीक अदीबनि फ़नकारनि ऐं शाइरनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे मशहूर शाइर अदीब ऐं दानश्वर अज़ीज़ उदासी जी अॼु उन जे नाम ते असां ॻोठ बाजी रिंद में ही प्रोग्राम मुंहिंजे पुटनि मौला बख्श ऐं सिंध जे तमामु सुहिणो नौजवान फ़नकार साजिद अली रिंद साहब उन्हनि पंहिंजे पीउ जी यादि में प्रोग्राम करायो ऐं सुहिणे अंदाज़ में पकी शाइरी सखी सुल्तान फ़क़ीर जी शाइरी उन ते कलाम ॿोल क़सीदा काफ़ियूं ऐं अदबी कॉन्फ्रेंस में उन ख़िदमतूं। अॼु मच कचहरी जो प्रोग्राम आहे। मरहूम शाइर सिंध जे तमामु सुठे शाइर अज़ीज़ उदासी जे नाम जेको संदसि पुटनि इहे जेको आहे सो मच कचहरी कई आहे। ॾाढो मज़ो पियो अचे। अलाह साईं खेसि तौफ़ीक़ ॾे संदसि पुटनि खे जेको जिन खे यादि कनि था। ऐं सिंध जो तमामु सुठो शाइर आहे अज़ीज़ उदासी ऐं हिकु ॿ किताब बि संदसि छपियल अथसि। तमामु बहितरीनु शाइर आहे। अॼु कोई प्रोग्राम साईं मरहूम अज़ीज़ उदासी जी यादि में मौला बख्श उनजो फर्ज़ंद आहे फ़नकार साजिद अली रिंद उहो पंहिंजे हिन ॻोठ मल्हाए रहिया आहिनि ऐं काफ़ी दोस्त अदीब संगत परे परे खां आहिनि। मच कचहरी में शरीक फ़नकारनि अदीबनि शाइरनि जो चवणु आहे त मरहूम अज़ीज़ उदासी सिंध जो हिकु मशहूरु शाइर ऐं अदीब हो ऐं हुन जी शाइरी वसीले मुहबत प्यार अमन जो पैगाम मिले थो। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ TV न्यूज़, मक़सूद।